أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم به أجمعين أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. प्यारा दोस्तों, रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जल्ल शानो शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, ईमान सां रहाए, वरी छॾे ईमान सां लदाए, दुनिया में सोने हबीब जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब फरमाए, आखिरत में उन महबूब जी ज़ियारत शफ़ाअत ऐं शलपाड़ो नसीब फरमाए। ही बाबरकत महफ़िल जंहिंजो उन्वान आहे ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सच्ची मोहब्बत, मदीने वारे मीर जी गलायो। रब शल असां सभिनी खे उहा सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। हकीकत में सब खां वॾी दौलत, सब खां वॾी मिल्कियत, सब खां वॾी धरावत, सब खां वॾी कुर्सी ऐं इक़्तिदार, सब खां वॾी नामवरी मदीने वारे मीर जे दर जी ग़ुलामी। महबूब जी मोहब्बत मिली वञे त इन जहिड़ो ॿियो को ख़ुश नसीब न आहे। मदीने वारे मीर जे दर जी ग़ुलामी मिली वञे त इन जहिड़ो बख़्तावर ॿियो केरु न आहे। इहो दुनिया में भी कामयाब आहे, क़ब्र में भी कामयाब आहे, आख़िरत में भी कामयाब आहे। इनखे अहिड़ी दौलत मिली जंहिंखे महबूब जी मोहब्बत मिली आहे, उनखे अहिड़ी दौलत मिली आहे, इहो पंहिंजनि में हूंदो त बेइज़त वारो हूंदो, परावन में वेंदो त बेइज़त वारो हूंदो, जंग ऐं बर में वञी वेंदो त ॿिन्ही जी इज़त हूंदी। अगरि इहो क़ब्र जे ख़ाक नशीन बणिजी वञे, मिटीअ जे तहनि जे हेठों इन जो जिस्म अची वञे त बि इन जी इज़त बरक़रार आहे। ऐं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो जिते बादशाहनि खां बादशाहतूं फुरिजी वेंदियूं, हकीमनि जूं हिकमतूं ख़तम थी वेंदियूं, जिते को कंहिंजो पुरसाने हाल न हूंदो, को कंहिंजो यार मददगार न हूंदो, पर महबूब जी मोहब्बत वारा उते भी कामयाब हो। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। महबूब जी मोहब्बत, मदीने वारे साईं जी मोहब्बत, इहा दीन आहे, इहो ईमान आहे, इहो छोटकारो आहे, इहा कामयाबी आहे। ॻाल्हि सम्झो था? तवज्जो मूं ॾे आहे। प्यारा दोस्तों,
जंहिंखे महबूब जी मोहब्बत न आहे उन वटि कुझु न आहे। भली निमाज़ूं पढ़े, भली रोज़ा रखे, भली बिस्तरो पुठाड़नि ते खणी तबलीग वञी करे, भली घणा सजदा कंदो रहे, भली घणी इबादत कंदो रहे, पर जेकॾहिं इश्क मुस्तफ़ा सीने में न आहेसि तन जूं इबादतूं वराए इन जे बूथ ते हयूं वेंदियूं। मदीना मुनव्वरा जे अंदर मुनाफिक हुया, मस्जिद नबवी में ईंदा हा, निमाज़ भी पढ़ंदा हा, रोज़ा भी रखंदा हा, जिहाद जो सॾु मिलंदो हो त जिहाद जे लाइ भी हलंदा हा। पर जॾहिं उन्हनि खे चयो वेंदो हो वइज़ा क़ील लहुम ताअऊ इला मा अंज़ल अल्लाह, जॾहिं उन्हनि खे सॼो वेंदो हो त अचो उन शइ ॾे जेका अल्लाह नाज़ुल कई आहे, यानी कुरान। छा रब छा नाज़ुल कयो आहे? कुरान ॾे अचो, वइल रसूल ऐं रसूल पाक ॾे अचो। काॾे अचो? अल्लाह जे कुरान ॾे अचो ऐं रसूल ॾे अचो। वइज़ा क़ील लहुम, जॾहिं उनखे चयो वेंदो हो, सॼो वेंदो हो त अचो कुरान ॾे अचो ऐं काॾे अचो? रअयतल मुनाफिकीन यसुद्दून अनक सुदूदा, मुंहिंजा महबूब मुनाफिकनि खे ॾिसंदे त तोखां मुंहुं मोड़े हलिया वेंदा। कुरान खां मुंहुं न मोड़ींदा, कुरान खे सीने सां लाहींदा, कुरान सां मोहब्बत जी दावा कंदा। यसुद्दून अनक, महबूब तोखां मुंहुं मोड़े वेंदा, तोखां मुंहुं मोड़ींदा। मां रब तो ऐलान कयां त ये मुनाफिक है, मां रब तो ऐलान कयां त ये मुनाफिक आहिनि। जन तोखां मुंहुं मोड़ियो, जन तोसां मोहब्बत जो नातो न जोड़ियो। मुंहिंजा महबूब जेकी तोखां मुंहुं मोड़े विया इहे मुनाफिक आहिनि। ऐं मुनाफिकनि जे लाइ सभ खां जहन्नम जो हेठियों तबको, बुरे में बुरो अज़ाब मुनाफिकनि जे लाइ। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। फी कुलूबिहिम मरदुन फज़ादहुमुल्लाहु मरदा। ओ महबूब, इन्हनि जे दिलनि में बीमारी आ, पोइ रब बि इन्हनि जी बीमारी खे वधाए थो। कहिड़ी बीमारी अथनि? छा हार्ट अटैक अथनि, ब्लड प्रेशर अथनि, ब्लड कैंसर अथनि, कहिड़ी बीमारी अथनि? ओ मुंहिंजा महबूब, ये तो नबीअ सां बुग़्ज़ रखनि था। तुंहिंजी सावक आहे, इन घर सां अल्लाह मुहब्बत रखंदो आहे। साईं फरमाइनि था, जे माण्हू वण पोखियो, उन वण जे छांव में इंसान वेहनि था, पखी आखेरा ठाहे वेहनि था। उन वण जे छांव में जानवर अचे मंझंदि जो आराम ऐं आसाइश कनि था। जेसी ताईं वण धरती ते हूंदो, तेसी ताईं पोखण वारे जे दफ़्तर में अजुर ऐं सवाब रब लिखंदो। पुट, वण ॾिसो, तव्हां वण पोखियो आहे, इन वण जो थुड़ बि आहे, वण जूं टारियूं बि आहिनि, शाखूं आहिनि, पन आहिनि, वण में मेवा आहिनि, पर इहो सॼो वण बीठो छाते आहे? छाते बीठो आहे? जे पाड़ न हुजे त वण बीहंदो? थुड़ जी सावक ख़तम थी वेंदी, टारियुनि जो वधणु बंदि थी वेंदो, पननि में सावाण हरियाली ख़तम थी वेंदी, मेवा झलणु बंदि करे छॾींदो। हाओ के न? इहो जेको सारो वण बीठो आहे, इहो पाड़ जे ज़रिए बीठो आहे। जे पाड़ न हुजे त वण जो वजूद न रहे।
पर पाड़ सलामत हुजेस, तार कपजी वञे त वरी ॿी टार थी वेंदी। कोन सम्झो ॻाल्हि? ॾिसो बनियुनि वारा बबुर खे कटींदा आहिनि, उहे टारी लाहे ॿकिरियुनि खे विझंदा आहिनि, सॼा वण ठोड़ा करे छॾींदा, पर वरी 2-3 महीना गुज़रंदा त वरी साॻो दरख़्त तैयार थी वेंदो। हाओ की न? छो तैयार थियो? जो हुनजी पाड़ साई आहे। जे पाड़ न हुजे सां त वढे वण जुदा कया, नेई धरियाऊं धार, तन सुकन केड़ी सार के उठा मींहं मलीर ते। मलीर में मींहं वसन, ॾाढी मौसम भली थी वञे, पर जेकी सुकल थुड़ आहिनि उन में साई टारी न पैदा थींदी, मेवो न लॻंदो उन्हनि में। छो? जो उन्हनि जी पाड़ न आहे। जंहिंजी पाड़ न हुजे, भली बहार जी मौसम अचे, भली उन्हनि खे मिठा पाणी मिस्रियुनि जा ॾीस, पर उन में साई टारी पैदा न थींदी, उन में मेवो पैदा न थींदो, जंहिंजी पाड़ साबित न हुजे। प्यारा दोस्तो, त दीन इस्लाम जी पाड़ ऐं बुनियाद अथव मदीने वारे मीर जी मुहब्बत ऐं इश्क। महबूब जी मुहब्बत सीने में हुजे, पोइ ग़लती थी वई, मसलन टारी कपजी वञे, पर जे पाड़ अथसि त वरी पाड़ थी वेंदी। ग़लती थी वई, कुसूर थी वियो, इंसान आहे, ख़ता जो पुतलो आहे। केॾी महिल जमायत सां निमाज़ खां रहिजी वियो, केॾी महिल ॾंदण विसरी वियुसि, केॾी महिल के नेकी जे कम में रहिजी वियो, पर जे इश्क महबूब वारी पाड़ अंदर में खुतल अथसि त वरी बि इन खे नेकायूं नसीब थी वेंदियूं। जे पाड़ साई हुजेसि, मजलिस में वेहंदो, क़ुरान ॿुधंदो त अंदर वारो दरख़्त साओ थी वेंदुसि। अंदर में जे पाड़ मोहब्बत वारी साई आ, मजलिस क़ुरान जी ॿुधंदो वेंदो त उनजी पोख खे यूरिया भाण ॾे त भल करे उथे। जे इश्क महबूब जो सीने में ज़रड़ी हुजेसि, ज़रड़ी मोहब्बत जी अंदर में रखियल हुजेसि, तकरीर ॿुधंदो त उन जे इश्क वारो वण वरी दोबारो साओ थी वेंदो। रब करे शल इहा मोहब्बत वारी ज़री ख़त्म न थी। या मोहब्बत वारी पाड़ अंदर में हुजे, पोइ जे कुसूर ग़लतियूं थी वियूं, कोताहियूं थी वियूं, पर जे मोहब्बत वारी डोर ॻंढियल हूंदी, नज़रे करम मदीने वारे मीर जी थी वेंदी, बि महिरबानी जा दर खुली वेंदा। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। बड़ो असहाबी हूंदो हो, महबूबन करीमन जी मजलिस में ईंदो हो, ऐं उनजी आदत हूंदी हुई जो ख़ुशि तबई जूं ॻाल्हियूं कंदो हो। महबूब मुस्कुराईंदा हा, असहाबी बि खिलंदा हा। कन माण्हुनि जी तबियत हूंदी आहे न, ईंदा आहिनि ख़ुशि तबई जी ॻाल्हि कंदा आहिनि त माण्हू ॿुधण वारा खिलंदा आहिनि। उन असहाबी जी तबन फितरतन उन में ख़ुशि तबई रखियल हुई। महबूबन वटि ईंदो हो, ख़ुशि तबई जूं ॻाल्हियूं कंदो हो, पर उन में शरई हिकिड़ो उज़ुर हुयो, शरई तरह हिकिड़ी ख़ता हुई, उन में आदत हुई। महबूबन खे ख़बर पई, शाहिदियूं पेश थियूं, हुज़ूर जन उन ते हद जारी फरमाई, उनखे कोड़ा हयूं, 3 कोड़ा उनखे लॻा, सज़ा मिलियसि, पर सज़ा मिलण खां पोइ बि पंहिंजी उन आदत खां न मुड़ियो।
पर पंहिंजे उन धंधे सां शुरू, पर हुज़ूर जी मजलिस में बि ईंदो, कचहरी में बि अचे वेंदो, गुफ़्तगू बि ॿुधंदो हो, पर हुन पंहिंजी आदत ते बि क़ाइमु रहियो। वरी शायदियूं पेश थियूं, वरी ॻाल्हियूं ॿुधियूं वियूं, मदीने वारे साईं वरी उन खे ॿियो भेरो बि शराब जी हद जारी कई, वरी बि उन खे कोड़ा हया विया, पर वरी बि टे भेरे बि पंहिंजी आदत खां न मुड़ियो। महबूब जी मजलिस बि न छॾे, अचण वञण बि न छॾे, पंहिंजी हुन आदत ते बि क़ाइमु रहे। टे भेरे बि उन खे सज़ा लॻी, कोड़ा लॻा। हिकिड़े असहाबनि मज़ा हिकिड़े चयो त अल्लाह जी लानत पवेसि जो रसूल जी मजलिस में बि अचे थो ऐं गुनाह जे कम खां बि नथो मुड़े। हुन जो लानत विधी त महबूबन ॿुधो पियो। पाण उन असहाबी खे फरमायूं त ख़बरदार, लानत न विझीसे, इहो अल्लाह सां मोहब्बत रखे थो, अल्लाह जे रसूल सां मोहब्बत रखे थो, इन जी रब सां मोहब्बत भी आहे, रब जे रसूल सां मोहब्बत भी आहे, तू इन ते लानत न विझ। जिसी पोइ ग़लती खां नथो मुड़े, पाण फरमायूं त दुआ घुरीस, रब इन खे हिदायत ॾींदो। हुन माण्हू ते अहिड़ो असर पियो जो चई त अॼु खां वठी वरी शराब खे हथ न लाईंदुसि। वरी उन मर्द पंहिंजी बाक़ी सारी ज़िंदगी कॾहिं बि शराब जी बोतल खे हथ न लायो। सुभान अल्लाह। हाणे इन वाक़े खे साम्हूं रखे थोरो सोचजे त महबूब जी सोबत में भी अचे पियो, तकरीर भी ॿुधे पियो, नसीहत भी ॿुधे पियो, पर पंहिंजे गुनाह ते भी क़ाइमु हुयो। ऐं हुज़ूर जन फरमायो त मूंसां मोहब्बत अथसि, जो अचे थो मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधे थो, मूंसां मोहब्बत अथसि, इन ते लानत न विझ, या मोहब्बत इन खे नेठ सिधे रस्ते ते आणींदी। थियो बि ईअं जो उहा मोहब्बत वारी, उहा जेका अंदर में डोर गंढियल हुयसि, गुनाह खां तौबा ताइब थी वियो, सज़ा उन खे न सुधारियो, पर मोहब्बत उन खे सुधारे सालियो, बणाई बराबर असां में कमियूं आहिनि, बराबर असां में कोताहियूं आहिनि, पंहिंजे गिरेबान में झाती पाए ॾिसूं। मां पाण खे ॾिसां, तूं पाण खे ॾिस, हर को पंहिंजो दफ़्तर पाण भराए, पंहिंजे मुंहुं मुननि में पाए, पंहिंजे अंदर जो वर्क भराए ॾिसूं त असां में ख़ताऊं आहिनि, ग़लतियूं आहिनि, पर अदा रब करे शलम वारे मीर जी मोहब्बत वारी डोर न छिजे। जे इहा मोहब्बत वारी डोर ॻंढियल हूंदी, इश्क वारी तार मिलियल हूंदी, त हिकिड़े ॾियारे सभिनी गुनाहनि खां तौबा ताइब थी वेंदे, हिकिड़े ॾियारे तूं सचो आशिक़ रसूल बणिजी वेंदे। चओ सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे सुन सरदार सां जन मोहब्बत रखी, उन्हनि मोहब्बत निभाए ॾेखारी। मोहब्बत में उन्हनि खे सख़्तियूं भी मिलियूं, ताना भी मिलिया, मेणा भी मिलिया, माण्हू भी खिलिया, उन्हनि खे ख्वारियूं मलामतूं भी थियूं, पर मोहब्बत वारनि पंहिंजी मोहब्बत निभाए ॾेखारी। ओदा जॾहिं मदीने वारे मीर जी मोहब्बत मन में ईंदी आहे न, इश्क अंदर में ईंदो आहे, पोइ माण्हू भी खिलंदा, ताना भी मिलंदा, माण्हू चवंदा यार हे बि मुल्लो थी वियो। अब चवनि था या कोन था चवनि? हा, तो दाढ़ी रखी आहे, माण्हू खिलनि ई था, कोन था खिलनि? हा, हल साईं हे बि वरी फ़क़ीर थियो आहे, हे बि मुल्ला थियो आहे, कल्ह ताईं कुॾंदो हुजो आहे, अॼु वरी साईं मुल्ला थियो आहे। चवनि था या कोन था चवनि? मेणा ज़रूर मिलंदा, ताना ज़रूर मिलंदा, पर मोहब्बत वारा चवंदा आहिनि दुनिया रुसी वञे, शल मदीने वारो मीर न रुसे। मुखां मुंहिंजो पिरी मौला न खसे,
लख भेरा लो कुरसे तरुसे वो लख भेरा निंड पइजी आयो हाँ थध लगी दवा अचो त गॾिजी पढ़ो मुखां मुंहिंजो पिरी मौला नख से लख भेरा ॿिया सूर मिलिया त सही वेंदुसि महबूब रुठो त मरी वेंदुसि महबूब रुठो कन पंहिंजो पिरी तन पांद पुसे वो लख भेरा लो कुरसे तरुसे लख भेरा लो पिरी हासुल क्यों थम दुआऊं पिनी असां दिल बि सजण खे ॾिनी सदनी हजरत अली शेरे जली नबी जो बिरादर फातिह खैबर हजरत हैदर करार पुछ त मदीने वारे मीर जी मोहब्बत छाहे सोनो अली तो फरमाए कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहब्ब इलैना मिन अमवालिना व औलादिना व आबाइना व उम्महातिना व अज़वाजिना व मिनल माइल बारिद अलज़मा हजरत मौला अली था फरमाइन तो मदीने वारो साईं असां के एतिरो प्यारो आ जो असांजे मालन खां भी महबूब प्यारो असांजे बच्चन खां भी महबूब प्यारो अबे अमर खां भी मदीने वारो मीर प्यारो असां के असांजी जान खां भी मदीने वारो मीर प्यारो आ पर उन जे वक्त में थधे पानी जे गिलास थधे पानी जो ढुक उन्यारे माण्हू खे केॾो न प्यारो लॻंदो आ पर मदीने वारो मीर इने खां भी वधीक असांखे प्यारो आ सुभान अल्लाह असां दिल बि मदनीअ खे ॾिनी सॾनी कन पंहिंजो पिरी तन पांद पुसे वो लख भेरा लो कुरसे तरुसे लख भेरा लो कुरसे तरुसे चो सल्लल्लाहु अलैहि कया गर्जी मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि कया रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों मुझे सोने हबीब सा मोहब्बत रखण वारी हजरत बीबी सुमैया चो रदी अल्लाह ताला अन्हा नबी सा मोहब्बत रखण वारी आ सच्ची सिक सीने में रखण वारी आ अबू जहल तो अचेस ओ सुमैया पंहिंजे पुट अम्मार खे झल पंहिंजे पुट अम्मार खे रोक जो मोहम्मद मुस्तफ़ा जी मजलिस में वेंदो आ मोहम्मद जो कलमो पढ़ंदो आ रोकीस न त सख्त सजा ॾींदा सोस बीबी सुमैया थी फरमाए त ओ अबू जहल मां पंहिंजे बच्चे खे कीअं रोकियां जो मां ॿुढड़ी आहियां पर मूं बि मिठे मोहम्मद ते कलमो पढ़ियो आ कमकार खां वांदी थींदी आहियां त पोइ हली वञी सुणे मोहम्मद करीम खां क़ुरान ॿुधंदी आहियां ओ अबू जहल वाह जो मोहम्मद करीम जे दीन में मज़ो आ वाह जो क़ुरान प्यारो आ अबू जहल तो चए त हाँ
तू भी मुसलमान थी तो भी कलमो पढ़ियो आहे चे हाओ ओ अबू जेल मां भी पंहिंजे मिठे मोहम्मद करीम ते ईमान आणे चुकी आहियां। ओ सुमैया याद रख जाए जे मोहम्मद ते ईमान आंदो थी तो सख्त सजा मिलंदई। फरमाए थी जान वञे सिर कुर्बान करे छॾींदस पर मदीने वारे मीर जो दर न छॾींदस। सुभान अल्लाह। जाती वारो राजमलक वारो छछ जहान खान वारो तोखे को चवे तो निमाज पढ़ चई तो निमाज कीअं पढ़ा अबा दाढ़ी रख चेदा माण्हू खिलंदा अबा मस्जिद ॾे वञ चे माण्हू ताना हणंदा तू माण्हुनि जे मेड़नि ऐं ताननि ज़बान जे लफ़्ज़नि खां थो डिॼी पर हू आशिक़ाणी निहार हू मोहब्बत वारी निहार। अबू जेल भला घोड़ा घुराया आहिनि अम्मा साइण जी हिकिड़ी टंग हिकिड़े घोड़े में ॿधई ॿी टंग ॿिए घोड़े में ॿधई। ओ सुमैया हाणे ॿुधाए छा थी चवी हुन घोड़े खे होॾे ड्रोड़ाईंदासीं हुनखे होॾे ड्रोड़ाईंदासीं रस्सा जेॾी महिल छिकबा तुंहिंजे बदन जो समझी थी त छा हाल थींदो। फरमाए थी ओ अबू जेल ही ते हिकिड़ी जान थमे पर जेतिरा मुंहिंजे बदन ते वार आहिनि एतिरा मुंहिंजा सिर हुजनि सुहिणे मोहम्मद तां कुर्बान करे छॾींदे। असां सिर दसोदा कर बैठे नाल मदनी देवो लगियां दिलियां नाल पुनल देवो लगियां दिलियां असां इश्क दा कलमा भर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तों जेॾी महिल उन्हनि घोड़नि खे हुन पासे ड्रोड़ाइनि था हुन खे ॿिए पासे ड्रोड़ाइनि था बीबी साइण जो जिस्म इंसानी जिस्म आहे जेॾी महिल घोड़ा ज़ोर सां ड्रोड़िया आहिनि जिस्म साइण जो चीरजी बहिसा बणिजी वियो। अल्लाह अल्लाह जान कुर्बान थी रही आहे पर फरमाए थी त मां पंहिंजे महबूब मोहम्मद करीम जो दीन न छॾींदुसि। सुभान अल्लाह। मोहब्बत जो अहिड़ो दास्तान लिखी वई मोहब्बत जो अहिड़ो मिसाल कायम करे वई जो क़यामत ताईं ईंदड़ मुसलमाननि जे लाइ सबक छॾे वई त जान कुर्बान करे सघिजे थी पर मोहम्मद करीम जो दर नथो छॾे सघिजे। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। वरी चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अल्लाह अल्लाह। मैदान उहद रब शलम मदीनो असां सभिनी खे ॾेखारे। मैदान उहद ॾिसी आहे जिते 70 शहीद हींअर बि आरामी आहिनि। मदीना मुनव्वरा जे मस्जिद नबवी जे उत्तर पासे ॾों जबल उहद आहे। उहद जी दामन में वो मैदान आहे जिते उहद जी लड़ाई लगी आहे। होॾो मके जा काफ़र फौजूं वठी आया आहिनि हेॾो मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम मदीने मजा पंहिंजा ग़ुलाम वठी निकितो आहे। जेॾी महिल अध वाट ते आया त मुनाफ़िकनि चयोसीं असांजा घरड़ा अकेला आहिनि
असा मोटी था वने हुजूर जन शेखैन वारी मंजिल ते पहुता मदीना मुनव्वरा में अन्या तीं उते मस्जिद ठहियल जे मस्जिद जो नालो आहे शेखैन हुजूर शेखैन जे मोहल्ले वट पहुता महबूबन करीमन उते सिफूं लश्कर जूं दुरुस्त फरमायूं आहिनि त मुनाफिक पासा वठी चवण लगा सी असांजा घर अकेला है न असांखे मोकिलियो त मोटी वञूं मोमिनन चयो त घर भी कुर्बान बच्चा भी कुर्बान असांजा सिर भी कुर्बान ओ मुंहिंजा सोना नबी असां मोटण वारा नाहियूं तुंहिंजे कदमनि तां पंहिंजो सिर कुर्बान करण वारा आहियूं हुजूर पंहिंजो मुख्तसिर लश्कर वठी मैदान उहद ते आया आहिनि होॾों पूरे अरब जा वॾा वॾा पहलवान वॾा वॾा बहादुर मुसलमाननि जे मुक़ाबले जे लाइ गॾिजी आया आहिनि मैदान उहद ते दू बदू लड़ाई लॻी आहे साईं अॼु त एटम ऐं मीज़ाइल आहिनि परे खां मार था कनि पर लड़ाई त उहा हुई जो हीअं दू बदू पियो मुक़ाबलो थिए जेॾी महिल दू बदू लड़ाई लॻे पई काफ़रनि पाण में सलाह रात जो कई आहे त हाणे पहिरियों हमलो मुहम्मद करीम ते कजो न मुहम्मद रहंदो न उनजो दीन रहंदो हिननि पाण में इहा सलाह कई वॾा वॾा मके जा पहलवान पाण में सलाह करे आया आहिनि त अॼु मुहम्मद मुस्तफ़ा खे शहीद कंदासीं होॾो वरी महबूब जे ग़ुलामनि बि पाण में सलाह कई आहे त मैदान में अॼु पाण मल्हाए ॾेखारणो आहे पंहिंजे सिरनि जा नज़राना पेश कंदासीं जानियूं कुर्बान कंदासीं पर मुहम्मद करीम जे जिस्म खे को ईज़ा पहुचण न ॾींदासीं अॼु हिते कुफ्र इस्लाम जो मुक़ाबलो आहे इश्क ऐं फिस्क जो मुक़ाबलो आहे होॾो दुश्मन आहिनि हेॾो जानसार आशिक आहिनि जेॾी महिल दू बदू लड़ाई लॻे थी उहद जे मैदान में अल्लाह अल्लाह हज़रत तलहा रज़ियल्लाहु तआला अन्हु हुज़ूर जे चौधारी ईअं थो फिरे जीअं हाजी बैतुल्लाह जो तवाफ़ पिया कंदा को तीर हथ ते पियो रोके को तीर सीने ते पियो रोके को तीर पंहिंजे पुठीअ ते पियो रोके हुजूर ॾों जाॾों बि हमलो थिए हज़रत अली शेरे ख़ुदा हज़रत तलहा जहिड़ा परवाना हुजूर जे गिर्द महबूबन करीमन जे लाइ जानसार बणिया बीठा आहिनि महबूब सुणा बनफ़्से नफ़ीस तलवार ॿधल आहे ज़िरह ॿधल आहे तलवार हथ में आ मुझा सोना हबीब कुफ्र सा मुकाबले जे लाइ मैदान में बीठा इन जंग जे अंदर मुझे सोने हबीब जो डंद मुबारक शहीद थी पियो महबूबन के जंगी वर्दी जो टोप पातल हो उन जो लोह जूं कड़ियूं महबूबन जे मथे मुबारक में पेवस्त थी वियो रत मुबारक वहण लॻो आहे जिस्म मुझे सुणे जो रत में रंगीन बणजी वञे थो हज़रत अबू सईद खुदरी जो वालिद हज़रत अबू सईद खुदरी जो वालिदा महबूबन जे जिस्म पाक तां रत मुबारक पंहिंजी ज़बान सां चटे साफ़ करे रहियो आहे साईं फरमाइनि था त ए सनान तुंहिंजे जिस्म में मूं मोहम्मद करीम जो खून आयो आहे तो तूं जहन्नम जी ॿाहिरि बि हराम करे छॾी सुभान अल्लाह मुझा सोना हबीब मैदान उहद में पाण लड़ाई करे रहिया आहिनि इन उहद जी जंग में मुझा सोना हबीब ज़ख्मी थी पवनि था हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन उहद जे दामन में उहो पहाड़ अॼु ताईं उहद जो शाहिद आहे सोना हबीब पहाड़ी जे दामन में अची इस्तराहत आराम फरमाइनि था त होॾो काफ़रनि जो ॾिठो मैदान में हुज़ूर नज़र न आया त काफ़रनि में अबू सुफियान जेको कमांडर हुयो काफ़रनि जे लश्कर जो
ही मां तव्हांखे अर्ज़ पियो कयां त सच्चो इश्क रसूल छा आहे, सच्ची मोहब्बत छा आहे। अबू सुफियान नारा पियो हणे त ओल हुबुल, अॼु हुबुल जी फतह, हुबुल जिंदाबाद, हुबुल उन्हनि जे बुत जो नालो हुयो। ऐं अबू जहल सॾु कयो त तव्हां में मुहम्मद आहे। हुज़ूर जन ॿुधो ऐं फरमायूं त न जवाब ॾिजोसि, इनखे जवाब न ॾिजोसि। वरी पुछई त तव्हां में अबू बकर सिद्दीक आहे। हुज़ूर फरमाया जवाब न ॾिजोसि। वरी चई त तव्हां में उमर फारूक आहे। हुज़ूर फरमायो जवाब न ॾिजोसि। ओॾी महिल अबू सुफियान नारो थो हणे त उज़्ज़ा लना वला उज़्ज़ा लकुम, असांजो बुत उज़्ज़ा असांजो मददगार आहे, तव्हांजो को मददगार नाहे। हुज़ूर फरमायो त हाणे जवाब ॾियोसि, चोसि अल्लाह मौलाना वला मौला लकुम, असांजो मददगार अल्लाह आहे, ए काफ़रो तव्हांजो को मददगार नाहे। सुभान अल्लाह। ही आज़माइश जी घड़ी हुई, सचन ऐं कूड़नि जी परखा थी रही हुई। मुनाफ़िक मात तां भॼी था वञनि, पर ईमान वारा पंहिंजे दिलबर नबी तां जान फिदा करण जे लाइ मैदान में पहुची वञनि था। मुंहिंजा दोस्तो, हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेॾी महिल मैदान ओहद तां हटी अचे इस्तराहत फरमाइनि था, इहो बि इश्क जो इम्तिहान पे वरतऊं। हज़रत अनस बिन नदर तो फरमाए त मां ॿुधो त अबू जहल वियो वञी, अबू जहल न पर ॿियो को काफ़र हुजे, उहो वञी पहाड़ी जे मथां चढ़ी ऐलान कई त मुहम्मद शहीद थी वियो। माज़अल्लाह। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे बारे में चवे तो त शहीद थी विया। या कूड़ी ख़बर उन काफ़र जे वातऊं मैदान उहद में जेॾी महिल हले थी, अल्लाह अल्लाह, ओॾी महिल हज़रत अनस तो फरमाए त मुंहिंजे खून खे बाहि लॻी वई। मूं चयो जे महबूब न रहिया त मुंहिंजो जीअण कहिड़ो। इहे नारे तकबीर हणी मैदान में काहिजी पियो ऐं हकल करे चए थो, ओ मुसलमानो, अॼु तव्हांजे लाइ इम्तिहान जी घड़ी आहे, पंहिंजो पाण मल्हाए ॾेखारियो, मुस्तफ़ा जे दीन तां कुर्बान थी ॾेखारियो। हज़रत अनस इएं नारो हणी मैदान में वियो आहे, तव्हांजो जिस्म जान सिर साह महबूब जे दीन तां कुर्बान करे ॾेखारी। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, ही जेका काफ़र बि जबल ते ऐलान कयो, इहा कूड़ी ख़बर मदीना मुनव्वरा में पहुची वई। मदीने वारनि खे ख़बर पई त महबूब शहीद थी विया। इहा ख़बर जेॾी महिल नबी जी न्याणी जन्नत जी मालिकाणी सैयदा फातिमतु ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जेॾी महिल इहा कूड़ी ख़बर ॿुधी आहे त मुंहिंजो बाबो मुहम्मद करीम शहीद थी वियो, सैयदा फातिमतु ज़हरा सारे मदीने जे सहाबियाणियुनि खे गॾु करे फरमाए थी, ए सहाबियाणियूं, आहे का जेका मैदान ओहद में वञी मुंहिंजे सुहिणे नबी जी ख़बर वठी अचे। आउने सां वाइदो थी कयां, आउने सां ahd थी कयां त तेसी तई जन्नत में कोन वेंदसि जेसी उन खे पाण सां गॾु न वठी वञा। आहे का जेका मैदान उहद में वञे मुंहिंजे सुहिणे नबी जी ख़बर वठी अचे। मूंखे ॾियो को पुनल जो ओ ॾसुड़ी अदियूं, मूंखे ॾियो को पुनल जो ॾसुड़ी अदियूं, मां त आहियां बिरिया में बेवसड़ी अदियूं। ओ केची केची विया आयम कोन वरी अची शहर बंभोर मंझ बाहि बरी। ओ
हलिया हंजविया आयम को नवरी आऊं त गोली निहारिया बीठी गसड़ी अजू मुखे जो को पुनल जो जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हिकड़ी अंसारन सहाबणियूं थी बीहे अर्ज करे थी बीबी आऊं मैदान उहद में वञा आऊं थी ख़बर वठी अचा वो साण ढूंढिया मैदान उहद ने अचे थी परेशान हाला महबूब किथे आ मदीने वारो मीर किथे आ सामूने जो नौजवान पुत्र शहीद लगो पियो माण्हू चवंदा मां तुंहिंजो पुट कुठो पियो आहे फरमाए थी मां पुट जे लाइ न आई आहियां मूंखे पुट जो न ॿुधायो मूंखे ॿुधायो त मुंहिंजो मोहम्मद करीम किथे आहे अॻिते वधे थी माण्हू चवनि था मां ही तुंहिंजो भाउ शहीद लॻो पियो आहे फरमाए थी भाउ जे लाइ कोन आई आहियां मूंखे ॿुधायो त मुंहिंजो सुहिणो सरदार किथे आहे अॻिते वधे थी चवनि था बीबी हे तुंहिंजो मुड़ुसु शहीद पियो आहे फरमाए थी मुड़ुस जे लाइ कोन आई आहियां मूंखे ॿुधायो त सुहिणो मोहम्मद करीम किथे आहे ओ मूंखे ॾियो को पुनल जो दसड़ी अजूं मां त आहियां पिरिया में बेवसड़ी अजूं मूंखे ॾियो को पुनल जो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। मुझा दोस्तों जो जने महबूबन करीमन जी खिदमत पाक में पहुंचे थी अर्ज करे थी या रसूल अल्लाह तव्हां जी न्याणी फातिमा ज़हरा मूंखे मोकिलियो मुझे सोना ही खबर हले पई तव्हां जे बारे में साईं फरमाइनि था मुंहिंजी न्याणी फातिमा खे मुंहिंजा सलाम अचे जाए चईस मुझे उम्मत जे लाइ दुआऊं घुरे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे सोने सरदार के उन वक्त भी उम्मत याद आ पंहिंजे उम्मत जे लाइ शफ़क़त ऐं मोहब्बत जूं दुआऊं कुर्बान या रसूल अल्लाह तुंहिंजे कुर्बन ऐं एहसाननि तां कुर्बान वञे या रसूल अल्लाह यतीमन यार तूं या हबीब अल्लाह अड़न आधार तूं या रसूल अल्लाह यतीमन यार तूं या हबीब अल्लाह अड़न आधार तूं ओ सद मदीने में सिखो हिन फकीरन खे मिठा बस तुझे जंहिंखे सदी सरदार तूं या रसूल अल्लाह यतीमन यार तूं सुभान अल्लाह मुझा दोस्तों ही सच्ची मोहब्बत हुई ही मैदान ओद में इश्क वारन दुनिया वारन जे लाइ सब कुछ छॾियो त ए मोमिनो ए कलमे पढ़ण वारो इश्क वारन जे मथां हीअं इम्तिहान भी अची सघनि था
मुहब्बत वारा इश्क वारा जानियूं भी फिदा करे सघन था, सिर भी कुर्बान करे सघन था, पंहिंजा घर बार बच्चा भी कुर्बान करे सघन था, पर मदीने वारे मीर जो दर छॾे नथा सघन। तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह, ये मुझा महबूब तू चओ, तू ऐलान कर, जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मुहब्बत जी दावा था कयो, जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मुहब्बत जा दावेदार आहियो, त पोइ पहिरीं फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह, पहिरीं मुंहिंजी ताबेदारी कयो, पोइ अल्लाह तव्हां सां मुहब्बत रखंदो। जे तव्हां रब खे राज़ी करण था चाहियो, जे तव्हां अल्लाह जी ज़ात खे राज़ी करण था चाहियो, त फत्तबिऊनी, पहिरीं मूं मुहम्मद करीम जी ताबेदारी कयो, मुंहिंजे तरीक़े ते हलो, मुंहिंजी सुन्नत ते हलो, मुंहिंजी शरीयत ते हलो, युहब्बिबकुमुल्लाह, पोइ अल्लाह तव्हां सां मुहब्बत रखंदो। जे रब खे राज़ी करण चाहियो था न, जे रब खे राज़ी करण चाहियो था, त पहिरीं मदीने वारे मीर जे दर जी गुलामी इख्तियार कयो, पहिरीं सोने जी सुन्नत ते अमल कयो, पहिरीं महबूब जी फर्मा बरदारी कयो, पोइ ॾिसो रंग तव्हांखे छा थो लॻे, पोइ रब्बे ज़ुल जलाल ख़ुदि तव्हां सां मुहब्बत रखंदो। चो सल्लल्लाहु अलैहि या ओ मुंहिंजा दा, केॾी महिल तूं पंहिंजे गिरेबान में झाती पाए ॾिस, असीं पाण खे आशिक़े रसूल त सॾायूं था, दावा कयूं वेठा आहियूं, दादा फलाणा बेअदब, फलाणा गुस्ताख, असां आशिक़े रसूल आहियूं, अल्हम्दुलिल्लाह दावा कयूं था वेठा, पर केॾी महिल ॾिस त सही त इश्क वारो को लक्षण तो में आहे सही। जिंदगी किथे गुज़री आहे, कहिड़नि कमनि में जिंदगी बर्बाद थी वई आहे। निमाज़ कोन्हे, दाढ़ी असांखे कोन्हे, मस्जिद जो पंध असांखे कोन्हे, चोरियूं ज़ोरियूं ज़िनाऊं शराब बेहयायूं व्याज वठनि जुआऊं कुॾनि बेहयाई जा कम कनि, इहो इश्क़ रसूल आहे? हाँ, छा मोहब्बत जी इहा तक़ाज़ा आहे? मोहब्बत वारो त पंहिंजे महबूब जो फर्मा बरदार हूंदो न। हाँ, ओ मुंहिंजा दा, जे सचो महबूब जो हुबदार आहीं त महबूब जी गुलामी इख्तियार कर। जे निमाज़ न पढ़ंदो ही त निमाज़ शुरू कर, जे दाढ़ी न थई त बिस्मिल्लाह करे दाढ़ी रखण जो अहद कर, दिल जो दिल में वाइदो कर। जे तहज्जुद न पढ़ंदो ही त तहज्जुद पढ़ण शुरू कर। भंगू न वापराए, बीड़ियूं न पी, सिगरेट न वापराए, चरसई चिलमई हुक्का पत्ता रांद बेहयाई वारी इहा छॾ, गुनाहनि खां तौबा ताइब थी गुलामी मदीने वारे मीर जी इख्तियार कर। हाँ? भला ॾे त ख़बर तोखे इहा ॻाल्हि ठहे थी, जो तूं सुहारी बि हुजई वरी जुआ वारे अॾे ते वेठो हुजी, इहा ॻाल्हि ठहे थी तोखे? ॿुधा, ठहे थी इहा ॻाल्हि? हाँ, वरी छा कंदी, टीवी ॾिसण वेंदो त वरी ॿुट हणंदो, दाढ़ी खे लिकाईंदो। हाँ, दाढ़ी खे लिकाईंदो, मथां माण्हू खिलनि। हाँ, माण्हुनि खां मुंहुं लिकाई थो, पर मुंहिंजे मदीने वारे मीर जे अॻियां कहिड़ो जवाबु ॾींदे? हाँ, माण्हुनि खां लिकी थो, लिकी लिकी रात जो गुनाह थो करी त माण्हू न ॾिसनि, पर वाहिदुल कहार ॾिसई थो, रब्बुल आलमीन ॾिसई थो, आकमुल हाकिमीन ॾिसई थो, बादशाहनि जे बादशाह खां तूं ॿुझो न आहे। हाँ,
रईस शौकत अली खान न ॾिठुई, रईस मोहम्मद अली खान न ॾिठुई, पर रब्बुल आलमीन जी ज़ात तोखे ॾिसे थी। जेके तू प्रकार तू कदम खणी थो पियो, रब जी ज़ात खां ॻुझो नहीं। ग़रीबनि जा लोढ़ा न लताड़े, मिस्कीननि सां ज़ुल्म न कर, बेहयायुनि जा कम न कर, मतां किथे रब जे ॾमर जी लपाट न लॻी वञे। ओ मुंहिंजा दा, ओ मुंहिंजा प्यारा भाउ, सियाणो थी गुनाहनि खे छॾ। इहा वाट जेका वरती अथई न, इहा ज़िल्लत ऐं रुसवाई वारी वाट आहे। इन रस्ते खे छॾ, इज़त वारो रस्तो अथई मदीने वारे मीर जे ग़ुलामी वारो रस्तो। भला मूंखे इहो त ॿुधाए त जो हेतिरा सिगरेट साड़िया अथई, को फ़ाइदो मिलियो अथई इन मां? मूंखे ॿुधा। को नफ़ो मिलियो हुजी त मूंखे ॿुधा। सिगरेट रोज़ानो हिकिड़ो माण्हू 5 रुपए जा पीए त महीने जा घणा थी विया जी? 150 रुपया। वरी 5 साल 10 साल पीए त हिसाब लगा त घणा हज़ार थी विया। 5 रुपया त हिकिड़े नंढड़ो अंग थो तोखे ॿुधायां। हिकिड़ा त अहिड़ा आहिनि, हिकिड़ो बि मूंखे चयोसीं मां गोल्ड लीफ पीअंदो आहियां। गोल्ड लीफ माना सोन जो पन। डॉक्टर था चवनि त इन तमाक जो जेको पन आहे न, तमाक, इन में तमाक था भरनि, छा था भरनि? छा था भरनि? जेके गोल्ड था सॾनि, डॉक्टर था चवनि त इन में निकोटिन जो ज़हर आहे। जदीद लेटेस्ट जेका तहक़ीक़ आई आहे डॉक्टरनि जी, त इन में निकोटिन जो ज़हर आहे जेको फेफड़नि जो कैंसर, इन मज़ा मादे जो कैंसर, इन मज़ा गले जो कैंसर पैदा थी सघे थो। ख़तरनाक बीमारियूं इन निकोटिन जे ज़हर मज़ा पैदा थियनि, जो जेके सिगरेट पीअण वारे खे लॻनि। पैसा बि पंहिंजा साड़ी, जान जो बि नुक़सान, रब भी नाराज़, रब जो रसूल भी नाराज़। मूंखे ॿुधा, कुल्हनि ते मलाइक वेठा आहिनि न, ये जेके न तूं दूहो थो पी, इन दूहे जी धप खां उन मलाइकनि खे ईज़ा थो पहुचे। दूहे जी बदबू खां रब जे पाक फरिश्तनि खे ईज़ा थो पहुचे। हाणे मूंखे ॿुधा त मलाइकनि खे बि ईज़ाई, अल्लाह जे रसूल खे बि नाराज़ करी, अल्लाह जी ज़ात खे बि रंजाई, जान पंहिंजी जो बि नुक़सान, पैसे जो बि ज़ियान। पोइ अहिड़े कम खां तौबा ताइब थींदे या न? ईअं न त हितां मजलिस मंझा उथी त पहिरियों कमु वरी इहो करी जो सिगरेट दुख इनखे उथारीस। ॻाल्हि सम्झो था? ओ अदा, ओ मिठा, इन में को बि फ़ाइदो कोन्हे, को बि नफ़ो कोन्हे। इन सिगरेटनि जी आदत छॾ। भला जेकॾहिं नथो छॾे सघी, फोटा खणी आए फ़क़ीर तोखे पढ़ी ॾींदो, सम्झी? इहा आदत छॾ। छॾण जो इरादो सो हुजे। इंसान जी कुवत इरादी जेका आहे न, पक्को मज़बूत पक्को इरादो हुजे न, बस इहो इस्म आज़म आहे। इंसान जो पक्को इरादो हुजे न, त इंसान वॾो वॾो कमु करे सघे थो, डूंगर ॾारे सघे थो, पहण पुरज़ा पुरज़ा करे सघे थो। सिगरेट छॾणु कहिड़ी ॻाल्हि वॾी ॻाल्हि आहे? पर कहिड़ी खनी, हा साईं दुआड़ी कजो, अलाह तौफ़ीक़ ॾींदो। फिलहाल तो सही पियूं था, पोइ हाणे देखा जाएगा। पुट पंहिंजो नुक़सान तो करी, पंहिंजो नुक़सान तो करी। ओ मुंहिंजा दा, ये बुरियूं आदतूं छॾ। ऐं हिकिड़ा फ़क़ीर बि थिया आहिनि, पर अञा बि मिड़ी टोकरड़ी अथनि। कहिड़ी? ओ जुआ जी जुआ। छॾियो, ये बुरियूं आदतूं छॾियो। सच्चा मुख़लिस मोमिन हलाल खाओ, पराई शइ जे वेझो न वञो, कंहिंसां ज़ुल्म न कयो,
किबला मुर्शिदन करीमन जो हिकिड़ी जाइ ते जलसो थियो सो वॾो ज़मींदार हो उन जो बन्नी हुई चणा तयार बीठा चणा सम्झो था चणा उनजा फोटा थींदा आहिनि फोटा खाईंदा आहिनि माण्हू कचा हूंदा आहिनि खाधे में मज़ेदार हूंदा आहिनि पोइ शहर में असांजे दादू जे पासे ॾे त उहो बूढ़ो खपंदो आहे सो उते साईं जन जो हो जलसो किबला साईं जन जो ज़मींदार खे जो ख़बर पई त हाणे बुज़ुर्ग हिते अचनि था जलसो थींदो इहे हज़ारे माण्हू ईंदा वेंदा रस्तो इहो आहे मुंहिंजे हिकिड़ो बूढ़ो पटींदा त मुंहिंजो जिरे बि चट सो हारियुनि नारियुनि खे चई बाबा तव्हां वाहत कजो ख़्यालु कजो त उते ॿियो हिकिड़ो माण्हू वेठो हुयुसि कमदार उन कमदार चयो त सही ॻाल्हि ॿुधो त वॾेरा साहिब तव्हां फ़िकुर न कयो हे पीर जा मुरीद आहिनि पराओ हिकिड़ो दाणो बि न खाईंदा चई इहो वरी कीअं अहिड़ा फोटा तयार बीठा हुजनि माण्हू लंघनि भई पटनि न चई सही ईअं थींदो ई कोन हे अलाह वारनि जा हथ हिननि खे लॻल आहिनि चई जे ईअं थियो पोइ भला तव्हां पहरेदार न बीहो जे मुंहिंजो बूढ़ो न पटियो त मां इन पीर जो मुरीद वञी थींदुसि साईं जलसो हो को 5-7 हज़ार माण्हू आया विया लंघिया सॼो ॾींहुं पे हलिया पर हिकिड़ो दाणो कंहिं पटे न खाधो ॿिए ॾींहं ते उहो ज़मींदार पंहिंजे कमदार कारावन सूधो किबला मुर्शिदन करी वटि आयो साईं मूंखे पंहिंजो मुरीद कयो बराबरि तुंहिंजे मुरीदनि खे तो सेखारियो आहे सम्झायो आहे पढ़ायो आहे जो पराई शइ पराए दाणे जे वेझो बि नथा वञनि बेशक मुरीद इन सरबो आहे जेको मुर्शिद जो हुकुम मिली वञे त उन ते अमल करे ॾेखारे वाह साईं वाह जो मुरीदनि खे सबक सुहिणा सेखारिया अथव सो मूंखे बि साईं पंहिंजे मुरीदी में दाख़िल कयो त इहो दीन वारो रंग मूंखे बि लॻे मुंहिंजा दोस्तो त पराई शइ जे वेझो जेको वञे 2-3 घड़ियूं लज़त माण्हू वठंदो पर अलाह जो हिसाब ई पुछाणो ॾुखियो आहे मुंहिंजा दोस्तो हलाल खाओ हलाल रोज़ी कमायो कूड़ न ॻाल्हायो ठगियूं न कयो वापार में कारोबार में साईं फरमाइनि था अत्ताजिर सदूक मन नबियीन व सिद्दीकीन व शुहदाए व सालिहीन यौमल क़ियामा मदीने वाले साईं फरमायो त सच्चार वापारी क़यामत जे ॾियारे में नबीअनि सिद्दीकनि शहीदनि ऐं सालिहनि सां गॾु जन्नत में वेंदो इहो वापारी जेको वापार में सच ॻाल्हाए थो इहो क़यामत जे ॾियारे नबीअनि सिद्दीकनि शहीदनि वलीअनि सां गॾु जन्नत में वेंदो कूड़ न ॻाल्हायो मिलावट न कयो ख़यानत न कयो मुंहिंजा दोस्तो परावा नंग न तकियो ज़ुल्मनि जा कम न कयो नेक ऐं सालिह थियो महबूब जी सुन्नत ते अमल कयो सरकार जी शरीयत ते अमल कयो मुंहिंजा दोस्तो महबूब जे दीन ते हलंदे हिते बि वाह वाह हुते बि वाह वाह हाणे वरी छा चवंदी साईं बसि ॻाल्हियूं तुंहिंजूं दिलि सां लॻियूं जुमे खां इंशाअल्लाह निमाज़ शुरू कंदुसि जुमे खां बसि साईं वाइदो आहे जुमे खां निमाज़ शुरू कंदुसि मां तो पुछां त मूंखे गारंटी ॾे त जुमे ताईं तूं जहिड़ो हूंदे ॿुधायो तव्हां वेली छछ जहान खान वारनि वटि का लिखत हुजे ख़ुदा जे पारां त छछ वारा 6 महीना जहिड़ा हूंदा आहे गारंटी हर शइ जी गारंटी थी सघे थी पर इंसान जे ज़िंदगी जी का गारंटी कान्हे ख़बर नाहे हिन मजलिस मां उथण बि नसीब थिए या न थिए घर पहुचण नसीब थिए या न थिए का गारंटी कान्हे वेठे माण्हू हलिया था वञनि पिया हा हे माण्हू ईअं सूज़की ते पियो चढ़े सूज़की ते पोइ सूज़की जे हूंदो आहे न पायदान हिकिड़ो पेर उन पायदान ते रखी ॿियो पेर ज़मीन ते ईअं हा करे किरियो दम परवास चङो भलो न बीमारी न तप न तव इंसान जी ज़िंदगी आहे ओ पखी परदेसी अड़ादा वेठायूं उड़ाना ओ पखी परदेसी अड़ा वेठायूं उड़ाना करे महल पूरी चुगी वठ के दाना पखी परदेसी अड़ादा वेठायूं उड़ाना ओ पखी परदेसी अड़ा
सिगे करे उडण जी वाई छो विसारी वतन ते वरण जी ओ वाई छो विसारी दा वतन ते वरण जी काॾे तुंहिंजा मारू काॾे तुंहिंजा मारू छॾे विया बाणा पखी पर देसी अड़ायर वेठायूं उडाणा हेॾे निहार जा ओ पखी पर देसी अड़ा सिगो करे उडण जी वाई छो विसारी वतन ते वरण जी काॾे तुंहिंजा मारू काॾे तुंहिंजा मारू छॾे विया बाणा पखी पर काॾे वई अम्मा काॾे वियो अबो काॾे विया भाइर काॾे विया जानी काॾे जुदा थी विया प्यारा यार वफ़ादार कीअं बेवफ़ाई करे हलिया विया ओ मुजादा ही जहान फना जो मकान आ अॼु न सुभाणे हितों ज़रूर हलणो आ कुझु करे वठ ओ मुजादा मां तुंहिंजो सॼण आहियां हेड़ी सलाह अबे भी कोन ॾिनी हूंदई अम्मा भी हेड़ी सलाह कोन ॾिनी हूंदई ही सलाह मञंदे तुंहिंजो पंहिंजो फ़ाइदो मां ईअं कोन थो चवां त मूंखे ॾनु ॾे या चंदो ॾे या तोखां कुझु घुरण आयो आहियां तोखां वठण न आयो आहियां पर कुझु ॾियण आयो आहियां अहिड़ी शइ तोखे ॾियण आयो आहियां जे सम्झी वठी त ख़ुदा जो कसम ॿिन्ही जहान में रब सभिनी सूरनि ॾुखनि खां छॾाई छॾी ओ मुजादा बस जेका हयाती गुज़री वई आहे उन जे लाइ माफ़ी वठ जेका बाक़ी ज़िंदगी बची आहे उन में अमल सालिह कर निमाज़ सां मुहबत रख क़ुरान जी तिलावत कर सालिहनि जी सोबत में वेह तोखे दावत मिली 24 जी रात 23 जी शाम 24 जी रात फज़लाबाद शरीफ मातली में अच इन मुहम्मदी महफिल में शरीक थी फ़कीरनि जे दुआउनि में अचे शरीक थी उमेद आहे त ॿिन्ही जहाननि में ॿेड़ा पार थी रब शलम जो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए रब शल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए रब करीम शाल असां सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमाए रब करीम हिन इलाइक़े जे मथां पंहिंजूं रहमतूं बरकतूं नाज़िल फरमाए रब तव्हांजे रईसनि सरदारनि खे शाद आबाद करे इन्हनि जे इज़तुनि में रब बरकतूं विझे रब इन्हनि जे दीन में माल में रिज़्क में बरकतूं नाज़िल फरमाए पंहिंजे रईयत ऐं राज जे मथां इन्हनि खे बाज ऐं शफ़क़त वारी इनायत अता फरमाए रब करीम शल हिन सारे मजमे जे मथां पंहिंजूं रहमतूं नाज़िल फरमाए اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا اللهم يا رب الأرباب يا مسبب الأسباب يا منزل الكتاب يا خالق خلقه من تراب يا قوي يا عزيز يا تواب اللهم اغفر لنا ذنوبنا اللهم يا رب سهل أمورنا واشف صدورنا ونور صدورنا وقبورنا اللهم اغفر لنا وارحمنا وآفنا واعف عنا اللهم اغفر لنا وارحمنا وعافنا واعف عنا اللهم يا رب الأرباب ارحم حالنا يا أرحم الراحمين اللهم إنا نسألك الهدى والتقى والعفاف والغنى اللهم إنا نسألك الهدى والتقى والعفاف والغنى या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी असांजे गुनाहनि खे माफ़ फरमा
खताऊं दरगुजर कर पंहिंजी मोहब्बत पंहिंजे हबीब जो इश्क अता कर या अल्लाह हिन मजमे ते पंहिंजूं रहमतूं बरकतूं नाज़िल कर कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह बीमारनि खे शिफ़ा नसीब कर दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं माफ़ कर या अल्लाह असांजा हथड़ा ख़ाली न मोटा बेनमाज़िन खे निमाज़ी बना तालिहन के सालिह बना या अल्लाह असांजा हथड़ा ख़ाली न मोटा हिन मजमे ते पंहिंजूं रहमतूं बरकतूं नाज़िल कर असांजूं दिलियूं पंहिंजे हबीब जी सच्ची मोहब्बत सां भरपूर कर असांजे दिलियुनि में इश्क़ हबीब अता कर असांजा क़ल्ब ऐं बातिन मुनव्वर कर बुरायुनि बेहयायुनि खां बचा पराई मुहताजी खां बचा या अल्लाह पराई मुहताजी खां बचा कुशादो रिज़्क़ अता कर कुशादी रोज़ी अता कर बेरोज़गारनि खे हलाल तय्यब रोज़गार अता कर जिनजे रोज़गार में तंगी आहे उन्हनि जी तंगी दूर कर या अल्लाह रे औलादनि खे सालिह औलाद अता कर जिनजो औलाद बेफ़रमान आहे उन्हनि जे औलादनि खे फरमा बरदार कर या अल्लाह असांजे औलादनि खे दीन जो आलिम कर क़ुरान जो हाफ़िज़ कर असांजे औलादनि खे सालिह अखियुनि जो ठार बना या अल्लाह हुजूर जी सारी उम्मत ते राज़ी थी महबूब जा उम्मती जिते रहनि था तन ते रहमो करम कर हुजूर जा उम्मती जे बीमार आहिनि उनखे शिफ़ा ॾे जे दर्दमंद आहिनि उन्हनि जा दर्द दूर कर या अल्लाह तोखे तुंहिंजे उलूहियत जो वास्तो तोखे तुंहिंजे रबूबियत जो वास्तो तोखे तुंहिंजे अस्माउल हुस्ना जो वास्तो तोखे तुंहिंजे सिफ़ात उलिया जो वास्तो या अल्लाह तोखे तुंहिंजे महबूब मदीने वारे मीर जो वास्तो सोने लजपाल नबी जे सदके हिन जमात ते राज़ी थी जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब कर जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब कर या अल्लाह हिन पूरे मजमे ते राज़ी थी तूं राज़ी थी सुहिणा रब तूं राज़ी थी पंहिंजे हबीब जे सदके असां ते करम कर असांजूं ख़ाली झोलियूं मुरादुनि सां भरपूर फरमा असांजे दिलुनि जूं मुरादूं उमंगूं पूरियूं फरमा असांजे दिलुनि जा इरादा पूरा फरमा या अल्लाह तू करीम आहीं तू रहीम आहीं तू जवाद आहीं मुंहिंजा मौला तू हन्नान ऐं मन्नान आहीं तू सुल्तान ऐं सुभान आहीं या अल्लाह तू सुबूहन कुद्दूस आहीं या अल्लाह असीं तुंहिंजा आजिज़ बाना असीं तुंहिंजा गुनहगार ऐं खाती बाना तुंहिंजे दर ते मंगता बणिजी आयासीं मुंहिंजा मौला असांजा हथड़ा ख़ाली न मोटा हिन इलाइक़े ते पंहिंजूं रहमतूं बरकतूं नाज़िल कर वैरान पटनि खे आबाद कर वैरान ज़मीनुनि खे आबाद कर पंहिंजे मेहर जा मींहं वसा रहमत जूं बरसातूं वसा रिज़्क़नि में बरकतूं नाज़िल फरमा पाणियुनि में बरकतूं नाज़िल कर या अल्लाह रोज़गारनि में बरकतूं नाज़िल कर जेके मारू अड़ा रोज़गार ते निकितल आहिनि मुंहिंजा मौला उन्हनि खे कुशादी रोज़ी अता कर إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين